अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड की पूरी अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं ऐं अब्बास गुल उडाणे के बारे में भी ज़बरदस्त ख़बर ॾींदा हलूं। दोस्तों इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब ऐं शेयर भी ज़रूर कंदा। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों मां ॿुधाईंदो हालात हाणे अॻिते जेको आहे तकरार हिकिड़ी शइ ते वधण वारो आहे, उहा शइ आहे मुराद जी ज़िद। जॾहिं दोस्तों मुराद पंहिंजी ज़िद छॾींदो त रहज़न ऐं हिननि जो जहिड़ो ख़तमु थी वेंदो। उहो कीअं ख़तमु थी वेंदो रहज़न ऐं मुराद वारनि जो जहिड़ो? दोस्तों रहज़न वारा ककर वारा गुल परी खे कोन छॾींदा, मुराद ॾींदो कोन। हाणे इहो मसइलो हल केरु कराईंदो? शाहनवाज़ ख़ान त इन मसइले खे हल नथो कराए सघे। उहो त चए थो शैतान आहे, उहो पाण उहो चए थो माण्हू विढ़नि मरनि। इन मसइले खे हल हिकिड़ो ई माण्हू कंदो, उहो आहे मंसूर ख़ान। अचण वारे वक़्त में तव्हां ॾिसंदो एपिसोड में इन ॿिन्ही धुरनि खे भाकुर मंसूर ख़ान पाराईंदो। मंसूर ख़ान पंहिंजी जेको तनज़ीम जो ऐलान कयो आहे, हू इहा ई कोशिशि करे थो मुंहिंजी तनज़ीम में सभु माण्हू जुड़ी वञनि ऐं हू मुंहिंजे ख़िलाफ़ु को बि न हुजे, ऐं जेको आहे जेका मूंसां गॾु हुजनि त उहे पंहिंजा जहिड़ा इख़्तिलाफ़ भुलाए छॾनि। मंसूर ख़ान वारा मंसूर ख़ान जो पासो वठंदा। ज़ाहिर ॻाल्हि आहे मंसूर ख़ान इहा ॻाल्हि कंदो तव्हां पंहिंजो मसइलो हल कयो पहिरियों, पोइ मूंसां गॾिबो। अहिड़े हिसाब सां उहो हिननि जा भाकुर पाराईंदो। अचण वारे क़िस्तनि में इहो सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा।